जय झूलेलाल। झेलुनि जी नगरी भोपाल में सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो स्वागत आहे। अॼु असां सां जेका पुरकशिश शख्सियत जुड़ी आहे उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां। उहे हिकु शिक्षिका, कलाकार, नाटककार ऐं साहित्यकार आहिनि। अचो त उन्हनि सां रूबरू थियूं। श्रीमती कल्पना चंदानी जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। दौलत विरासत में मिल सकती है, दौलत विरासत में मिल सकती है, पर पहचान तो खुद बनानी पड़ती है। अहिड़ी असांजी भेण कल्पना चंदानी आहिनि जिन पंहिंजी पहचान पाण ठाही आहे। हे कलाकार बि आहिनि, साहित्यकार बि आहिनि। त मां सभिनी खां पहले भेण तव्हांखां इहो पुछंदुमि कि तव्हांजी शिक्षा केसि ताईं थी आहे? मां एमए पास आहियां जी। हिस्ट्री में मां एमए कयो आहे। जी जी। अच्छा, तव्हां शिक्षिका रहिया हो, तव्हां रीवा ऐं सतना में पढ़ाईंदा त हिकु त इहो ॿुधायो कहिड़ो विषय पढ़ाईंदा ऐं कहिड़े स्कूल में पढ़ाईंदा? एक्चुअली मां नंढनि ॿारनि खे पढ़ाईंदी हुयमि। जी। मां रीवा में फ्रॉमेंस स्कूल में पढ़ायो आहे। जी। ईअं सतना में बि मां नंढनि ॿारनि खे स्कूल में पढ़ायो आहे। अच्छा अच्छा। छो त मुंहिंजो शौक़ु हुयो ॿारनि खे पढ़ाइण। हा, इहो शौक़ु थींदो आहे। मुंहिंजो बि शौक़ु रहियो आहे। मां बि इलाही ॿारनि खे पढ़ायो आहे। मतिलबु इहो शौक़ु हूंदो कि असां ॿारनि खे कीअं पढ़ाए सघंदा आहियूं, तॾहिं असां पंहिंजे ॿारनि खे पिकअप करे सघंदा आहियूं। इहो शौक़ु। जी जी जी। अच्छा, तव्हां हिकु वरिष्ठ कलाकार आहियो। मां तव्हांखे सालनि खां सिंधी नाटकनि में ॾिसंदो आयो आहे। रविंद्र भवन में जेतिरा बि नाटक थींदा आहिनि लॻभॻि तव्हांजो हुन में मेन रोल बि रहंदो आहे। त मां इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हां लॻभॻि घणनि नाटकनि में कमु कयो आहे? ॾिसो, हिन सभिनी जो श्रेय वञे थो बुलानी सर जी। ऐं मां अशोक बुलानी साहब। अशोक बुलानी सर जी। ऐं मां घटि में घटि 100-125 नाटक त कया आहिनि हिंदी सिंधी मिलाए करे। जी। ऐं काफ़े में मुंहिंजो मेन रोल हुयो। जी। जीअं आशियाना में मां मदर जो रोल कयो आहे। अच्छा। खिटराग में मां हिकिड़ी विच वारी ठही आहियां, शादी कराइण वारी। अच्छा अच्छा, वेरी गुड वेरी गुड। त हिंदी में कुझु आहिनि जंहिंमें मां हिकिड़ो मराठी रोल कयो हुयो। जी जी जी। वो बिल्कुलु मराठी लैंग्वेज। हिंदी नाटकनि में बि कमु कयो आहे। इहा ॾाढी बढ़िया ॻाल्हि कई आहे तव्हां। मराठी प्ले कयो। जी जी। ऐं वरी हिकु दफ़ो मां प्रेमचंद जी ते स्मृति जो पुजारी। अच्छा। उन में मां ठेठ गांव जी ठही हुयमि। अच्छा। वो बि कयो। अच्छा। इहो आहे कि मां उन में मरी वेंदी आहियां। तव्हां के हास्य नाटक में बि कमु कयो आहे छा? हा, मां हास्य में बि कया आहिनि। जीअं पीउ प्यादो पुटु शहजादो। अच्छा अच्छा। हा, शराफ़त तेरी ऐसी की तैसी हिंदी। अच्छा अच्छा। ईअं। ऐं हाणे हिकिड़ो कयोसीं दुनिया है दिलवारनि जी। अच्छा अच्छा। इहो मां नाटक। तव्हां काफ़ी प्रकार जा रोल कया आहिनि। मतिलबु इहा कि जीअं हिकु फिल्मी कलाकार थींदो आहे उहो बि छा आहे, हर प्रकार जा अलॻि रोल करे वेंदो आहे। मां तव्हांखे कई रोल में ॾिठो आहे। मूंखे बि ॾाढो आनंद आयो सिंधी नाटकनि में। मां अक्सर रविंद्र भवन में सिंधी नाटक ॾिसण बि ईंदो आहे ऐं असांजूं 2-3 संस्थाऊं रहियूं जिन कई भेरा बुलानी साहब खां नाटक बि कराया आहिनि। अच्छा, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि इहा पुछणु चाहींदुमि, तव्हां हिकु गृहिणी आहियो, उन खां पोइ तव्हां इहो नाटकनि में एतिरो समय कीअं ॾींदा आहियो? छो जो हिन में रिहर्सल में त इलाही टाइम लॻंदो आहे और रिहर्सल लाइ 15-20 ॾींहं प्रैक्टिस करणी पवंदी आहे। पोइ तव्हां घर छॾे करे कीअं इहे में मां इहो चवंदमि कि मूंखे मुंहिंजे हस्बैंड जो ऐं मुंहिंजे ॿारनि जो सभिनी जो। तव्हांजे हस्बैंड जो नालो ॿुधायो? एसके चंदानी, श्याम कुमार चंदानी है। और मां उन्हनि खे एसके चवंदी आहियां। ठीक आहे न। त ऐं मुंहिंजे ॿारनि जो बि छोकिरो आहे वॾो जितेंद्र चंदानी और छोकिरी आहे प्रिया चंदानी। उन्हनि बि ॾाढा नाटक कया अथई। अच्छा अच्छा। इहो मूंखे सपोर्ट कंदा हुया। मतिलबु मां एॾी रोटी ठाहे करे वेही आहियां। सभिनी खां वॾी ॻाल्हि इहा आहे कि घर मां माण्हुनि खे सपोर्ट मिलंदी आहे तॾहिं कुझु एक्स्ट्रा करे सघंदा आहिनि। बाक़ी न त गृहिणियूं त इलाही घर में ई असांजूं लेडीज़ त चइबो आहे घर में ई पूरी हूंदी आहे। त तव्हां इहो ॾाढो बढ़िया कमु कयो। पूरो सपोर्ट मिलियो। रोटी ठाहे करे बि रखी वई आहियां त ॿार या हस्बैंड मुंहिंजे इहो न चए कि तूं ई पाए ॾींदी, पाण बि खणी करे खाधो अथऊं। इहो ब्लाइंड सपोर्ट आहे मुंहिंजी फैमिली जो। ये ॾाढी सुठी। स्त्री का मन मस्त है, जिस स्त्री का मन मस्त है उसके पास समस्त है। अहिड़ी असांजी खिलंदड़ भेण कल्पना चंदानी अॼु जे हिन सिंधी शख्सियत कार्यक्रम जे माध्यम सां सभिनी खां पहले त मां स्वर्गीय ओम प्रकाश आसूदानी खे श्रद्धांजलि थो ॾियां ऐं उन जे बारे में तव्हां खां प्रश्न पुछंदुमि कि तव्हां उन्हनि सां कई फिल्मूं कयूं हुयूं त उन जे बारे में ॿुधायो असांखे कि कुझु फिल्मुनि जा तव्हांखे नाला अगरि यादि हुजनि त? हा, कुझु त यादि आहिनि। जीअं मां उन सां पटाका साज़ कई। जी जी। ऐं हिकिड़ी जेल थिप कई। जी जी। ऐं वरी हिकिड़ी फिल्म तव्हां एहसास बि कई। हा, उहो मां पिंकी लालवाणी सां। अच्छा, उहा पिंकी लालवाणी जी सां कई। उन्हनि खे श्रद्धांजलि जे रूप में कईसीं। अच्छा अच्छा। ऐं मां ओम प्रकाश आसूदानी जी खे बिग बी चवंदी हुयमि। अच्छा। न, उहे ॾाढा वरिष्ठ कलाकार हा ऐं ॾाढा मस्त हर रोल में बिल्कुलु फिट थी वेंदा हुए। जी जी। इंसान ॾाढो सुठो। जी जी, ॾाढा बढ़िया मस्त माण्हू हूंदा हुया। अच्छा, ॿी ॻाल्हि मां तव्हांखे पुछंदुमि, तव्हां हिकु कवित्री बि आहियो, तव्हां कई कविताऊं बि लिखियूं। अगरि तव्हांखे काई कविता यादि हुजे त असांखे ॿुधायो। हा, यादि आहिनि। मां हिंदी सिंधी में लिखियूं आहिनि। हा, तव्हां हिंदी में हुजे, सिंधी में हुजे, जंहिंमें बि हुजे। लिखी हिंदी में आहे जी, पर छो त प्रोग्राम आहे त मां उनखे सिंधी में कन्वर्ट करे थी ॿुधायां। जी जी। हा, ठीकु आहे न। खो ॾींहंनि खां हिकिड़ी ॻाल्हि जेका लिकाए रखी हुई सालनि खां,
जेका ॻाल्हि मां सालनि खां लिकाए रखी हुई अॼु उहा वात ते अची ई वई। पेके वेंदी हुयमि, उतो अचण खां पोइ हमेशह धीउ चवंदी हुई, छो मम्मी नानी असांखे प्यार छो न कंदी आहे? मां हुनखे बहलाए छॾंदी हुयमि। पुटु मुंहिंजो गंभीर हुयो, मुंहिंजो चहिरो ॾिसी करे कॾहिं को सवाल न कंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं उतो आयमि, छोकिरी ॾाढो रोए पई। अची करे पापा खे चई, पापा मां हाणे अॻिते नानी वटि न वेंदमि। हे एॾा गंभीर, कॾहिं कुझु न चवण वारा चयूं, नेहा हाणे ॿार हुते न वेंदा। मां बि चुप कई। शादी ब्याह में वेंदी हुयमि, कलाक ॿ कलाक ॾींहं को मां मोटी ईंदी हुयमि। साल ते साल बीतजी विया। अचानक फोन आयो कि मां ॾाढी बीमार आहे। डुकंदी वियमि, जेतिरो पुॻो ओतिरो करे आया। आख़िर उहा गुज़ारे वई। 12 ॾींहं जॾहिं हुन जो कबट खोलियो, सभु भाउ भेण वेठा हुया। हिकिड़ी चिठी निकिती। ढेर नंढे भाउ भेण लाइ आशीर्वाद सां गॾु सोन चांदी मीन सभु विरहायल हुयो। मुंहिंजे लाइ रुगो हिकिड़ो लाइन लिखियल हुई, नेहा नंढनि भाउ भेणनि खे तोखे ॾिसणो आहे। तॾहिं कॾहिं बि कुझु न ॻाल्हाइण वारो मुंहिंजो पुटु हिकदमि सां मूंखे भाकी पाए करे चए थो, मां छा नानी सौतेली मां हुई? मां चयमि न, मां हुनजी सौतेली धीउ हुयमि। मां हुनजी सौतेली धीउ हुयमि। गजब गजब, ॾाढी मस्त कविता। थोड़ो सीरियस जरूर कई असांखे, लेकिन ॾाढी मतलब दिल खे छुअण वारी कविता हुई। थैंक यू। जिसकी जैसी सोच वो वैसी कहानी रखता है। जिसकी जैसी सोच वो वैसी कहानी रखता है। कोई परिंदों के लिए बंदूक तो कोई पानी रखता है। तो भेण तव्हां हिकु कहाणीकार भी आहियो, तव्हां कई कहाणी भी लिखंदी हो, ख़बर आहे। अगरि तव्हांखे कंहिं कहाणीअ जो नालो यादि हुजे त ॿुधायो असांखे। हिकिड़ी कहाणी मुंहिंजी चङा साल अवल नई दुनिया पेपर ईंदो हुयो, उन में छपी हुई, वापसी। वापसी, अच्छा। वो मतलब उन में स्टोरी छा हुई? कुछ स्टोरी इहा हुई कि हिकिड़ो कर्नल आहे जी, वञे तो आर्मीअ में ऐं घर में ख़बर थी अचे कि शहीद थी वियो। अच्छा। त जेका हुनजी माउ हुई उहा नुंहुं सां मतिलबु हुनजी ज़ाल सां ॾाढा ई अत्याचार थी करे कि भई तूं निभागी अहिड़ी आई है, जीअं थींदो आहे। ऐं हुनखे चङनि मतिलबु ॾींहं ईअं प्रताड़ित करे करे हुनखे घर मां कढेसि थी। अच्छा। त उहो चए थी छोकिरी कि भई छा मां नसीब पातो आहे। पर ॾाढी सुठी कहाणी लिखी आहे तव्हां, कि सेना जे मथां लिखी आहे। असांजा सिंधियुनि माण्हू इलाही सेना में आहिनि, माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे। असांजो हिकु मित्र आहे संजय टेकचंदानी, उनखे राष्ट्रपति पुरस्कार मिलियो। उन हनुमंत अप्पा खे बर्फ़ मां कढियो 15 ॾींहंनि खां पोइ, त उनखे राष्ट्रपति पुरस्कार मिलियो। त इहो तव्हां ॾाढो बढ़िया सेना जे मथां लिखियो आहे, छो जो असांजे जेके सिंधी सेना में आहिनि उन्हनि जो उत्साह वर्जित थींदो। त उन में छा थो थिए, उनखे ससु कढेसि थी घर खां ॿाहिरि, त हिकदमि सां ॿ हथ अची करे उनखे संभालनि था। अच्छा। उहो कर्नल ई हुयो जंहिंजी ख़बर आई हीअ गुज़ारे वियो आहे, पर एक्चुअली उहो गुम थी वियो हुयो। ऐं पोइ उनखे ॿिनि सेना वारनि ॻोल्हियो, हो आयो आहे। त इन करे मां चयो वापसी, कि भई उनजी वापसी थी, हुन पंहिंजी ज़ाल लाइ बि ऐं वापसि पंहिंजे देश लाइ बि। ऐं शायदि यदि मूंखे बि कुझु अपॉर्चुनिटी मिले हा त मां बि आर्मी में हुजां। ये ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई। जी जी जी, ख्वाब हुयो मुंहिंजो। छा आहे, असांजे सेना में इलाही सिंधी आहिनि, पर छा असांजे सिंधी भाउरनि खे ख़बर कोन्हे कि असांजा घणा माण्हू सेना में आहिनि। त इहो तव्हां ॾाढो बढ़िया लिखियो आहे। तव्हां कंहिं सैनिक जे मथां कहाणी लिखी, ये ॾाढी मूंखे इन ॻाल्हि जी ॿुधी करे ख़ुशी। ही नहीं किसी की बड़ाई होती है, यूं ही नहीं किसी की बड़ाई होती है। दृढ़ इच्छा शक्ति, मेहनत, लगन और सफलता ही निशानी होती है। त अहिड़ी असांजी भेण खां मां हिकिड़ी ॻाल्हि इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हां सिंधी आहियो, त तव्हां सिंधी व्यंजन घर में ज़रूर ठाहींदा हूंदा। तव्हां कोई मनपसंद व्यंजन हुजे त उहो ॿुधायो तव्हांजो। भई ॾिसो, मिठाई में तव्हां चवंदो त मां चवंदमि खुराक जेका मायो ड्राई फ्रूट सां ठहंदी आहे। हा, ये अॻे असांजा बुजुर्ग ॾाढो ठाहींदा हुया इहे। जी। और धीन खे त ज़रूर वेंदी। हा हा हा। अॼुकल्ह नून खे हर ॾिण में मोकिलींदा। हा, अॼुकल्ह नून खे बि थी वञे, पुटनू बि ॿाहिरि आहे। जी जी, हा, ये भी ठीक आहे। ऐं ॿियो तव्हांजी भाॼी न पुछंदव त भई जीअं मकरोनी जी भाॼी आहे, सां गॾु मितेरा कर करे तव्हां खाओ, त
एतिरो बढ़िया ॿुधायो की असांजे मुंह में बि पाणी अची वियो। माजून वग़ैरह त असांजी मदर श्रीमती कलावंती छाबड़िया हूंदी, उहा माजून ठाहींदी घर में। त इहो पुराणे टाइम में इहो हूंदो की घर में ई मिठा व्यंजन ठहंदा हुया, ऐं अॼुकल्ह त छा आहे रेडीमेड दुकानूं थी वियूं आहिनि, त इहो सभु चलन घटि थी वियो आहे। पर असां वरी बि थोरो घर में ठाहींदा आहियूं, छो त असां बि पंहिंजी ससु मां ॾाढो मूंखे त लॻे थो जेका असांजी हीअ पीढ़ी आहे बसि इहा ई ठाहींदी, उन खां पोइ जेके अॻिला ॿार था अचनि उहे त न ठाहींदा। उहो त अॼुकल्ह सभु रेडीमेड था वठनि पिया, रोटी बि ॿाहिरां रेडीमेड था घुराइनि। पर वरी बि भाउ हिकिड़ी ॻाल्हि चवंदमि, असां सिंधियुनि में हिकिड़ी ॻाल्हि आहे, असां पंहिंजी न्याणियुनि खे रोटी ज़रूर सेखारींदा। जी जी तव्हां वॾा नौकर हूंदा, मायूं हूंदियूं, पर रोटी त असां वटि नूंहं धीउ ही कंदी आहे। मां हिकु सिंधी व्यंजन ते किताब लिखी जंहिंमें 116 सिंधी व्यंजन हुया, तव्हांखे मां किताब ॾींदुमि। त उहा कंहिं किताब मुंहिंजी सिद्ध भाऊ खे ॾिनी संत हिरदाराम नगर में। त सिद्ध भाऊ जो इहो चवणो हो कि भाई इहे किताब त हर शादी थियण वारी नूंहं खे मिलणो खपे, जंहिंसां उनखे ख़बर पए कि इहे सिंधी व्यंजन बि थींदा आहिनि। सही था चओ, बिल्कुलु सही था। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि भेण मां पुछंदुमि कि असां त सिंधी ॻाल्हायूं था पिया, लेकिन असांजा जेके ॿार आहिनि उहे सिंधी नथा ॻाल्हाइनि पिया, ऐं सिंधी भाषा खे मतिलबु असां घटि में घटि अॻिते न वधाए सघूं त जेका आहे उनखे हलाए हलूं, इन लाइ छा करणु खपे? और तव्हांजी के शायद बिटिया भी ॿाहिरि रहंदी आहे। जी, तव्हां हे ॾाढी सुठी ॻाल्हि पुछी अथव भैया। जी, ऐं सिंधी लाइ असां हिकु चाहे नाटक जीअं कंदा आहियूं। जी जी, घणो करे असां सिंधी ॿोली में था कयूं कि जेके माण्हू ॾिसंदा, जी जी जी, उहो ॿुधंदा त मन पंहिंजे ॿारनि खे ॿुधाए सघंदा, ऐं असां कोशिशि कंदा आहियूं ॿार बि उन में अचनि। हा, सिंधी भाषा खे वधाइण लाइ इहो सभिनी खां वॾो ज़रियो आहे। हा, जी। और ॿी ॻाल्हि जीअं मुंहिंजी धीउ आहे प्रिया चंदानी, हाणे मान्या मूलचंदानी आहे, त उहो बि नाटकनि में कमु कंदी हुई। जी जी जी, अमेरिका रहे थी। हाँ, मां भी उनके डिठो आहे, सॉफ्टवेयर इंजीनियर आहे। त पर हो अॼु बि पंहिंजे घर में सिंधी में ॻाल्हाईंदा आहिनि। अच्छा, ऐं हिकिड़ी तव्हांखे ॿी मां जेका ॻाल्हि ॿुधाईंदमि, जी, ऐं मूंखे लॻे थो सभिनी लाइ सुठी थी उहा ॻाल्हि ॾाढी, कि हुनजो छोकिरो तो 11 साले जो, जी, पहिरें ॾींहं खां वो हुनखे सिंधी भजन ॻाए करे ही सुम्हारींदी। अच्छा, ये तव्हां नई ॻाल्हि ॿुधाई, ये ॾाढी बढ़िया ॻाल्हि जी विरासत में आहे। ऐं अॼु बि हो 11 साले जो छोकिरो थी वियो आहे, पर राति कुझु बि हुजे, अच्छा, वेरी गुड, मम्मी कोई भजन सुनाओ। अच्छा, ये वो सिंधी भजन ॿुधाए करे जैसे छोकिरो न ॿुधो तैसे सुम्हंदो कान्हे। जी जी, ये ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। फॉरेन में कनि था, जी, त असांखे हिते मां ये हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ॾिठी आहे कि भई विदेशनि में असांजा सिंधी वधीक संगठित आहिनि, ऐं सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, सिंधी व्यंजन ठाहींदा आहिनि, सिंधी कार्यक्रम कंदा आहिनि। मतिलबु असां शायदि लॻे थो कि असां हिते घटि कंदा हूंदासीं, हो हुते वधीक कंदा आहिनि। बिल्कुलु सही था चओ। हाणे थधिड़ी ईंदी न, हे सभु गॾु वेही करे थधिड़ी पचाईंदा ऐं खाईंदा। अच्छा, छो त अकेलो अकेलो माण्हू छा कंदो? जी जी, उते घटि संख्या में इन करे वधीक संगठित मां इहो गॾु कंदियूं आहिनि सिंधी। अच्छा अच्छा, जी, ग्रुप ठहिलायो जी सॼो। त मां चवां थी जॾहिं ॿाहिरि सिंधियत लाइ एतिरो थिए थो, असांखे बि इहो करणु खपे, ऐं तव्हां जेको कयो था उहो त बढ़िया कयो। भाई असां त चाहियूं था कि सिंधी असांजी शख्सियत कार्यक्रम में सिंधी भाषा ऐं संस्कृति बची रहे, बस मुंहिंजो उद्देश्य इहो ही है। जी, ना हम किसी से गिला करते हैं, ना हम किसी से गिला करते हैं, ना हम किसी से शिकवा करते हैं, हम तो बस हर पल भगवान झूलेलाल का शुक्र अदा करते हैं। धन्यवाद कल्पना चंदानी भेण, तव्हां सां सिंधी शख्सियत में ॾाढी सुठी मुलाक़ात थी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हांखे सिंधी शख्सियत कार्यक्रम असांजो कीअं लॻंदो आहे असांखे ज़रूरु ॿुधाईंदा, ऐं हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, बेल आइकन दबाईंदा। मुंहिंजो मोबाइल नंबर आहे 9224300447। धन्यवाद। जय झूलेलाल। जय